कोटरी के DHQ अस्पताल के पैरामेडिकल स्टाफ पारा MS डॉक्टर अब्दुल हफीज़ आरई खिलाफ 6 ॾींहं मुज़ाहिरो करे एहतजाजी कैंप कायम कई हुई। डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर अस्पताल में काम कयल कैंप में मौजूद पैरामेडिकल स्टाफ के अगवानी अब्दुल्ला सुमरे, सजाद हैदर, अशरफ जतोई बन चयो त MS डॉक्टर हफीज़ आरई पारां कयल लखन रुपयनि जी करप्शन खिलाफ लाॻापियल इदारनि में शिकायतूं करण ऐं शाहिदूं ॾियण ते MS पारां इंतकामी कार्रवाई कयूं पियूं वञनि। हिते किरोनो खां वठी हिन महिल ताईं का बि जेको आहे त फैसिलिटी न आहे, रुगो नाले महत चवे थो मूं हीउ कयो आहे, हीउ कयो आहे, हीउ कयो आहे, पर असां मथी लेवल ताईं जेको आहे त चऊं था त इंक्वायरी विहारियो, अची चेक कयो त हिते त जेको आहे त हिकिड़ी गोरी मिलण लाइ बि जेको आहे त उहा बि जेको आहे ॾाढी ॾुखी आहे। हीअ असांखे MS धमकाए थो, असांखे जेके सो बंदि कराए थो। असांजो परदोर मुतालबो गवर्नमेंट खां, वज़ीर आला खां, चीफ जस्टिस सिंध खां, सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे असां अपील था कयूं त महिरबानी करे हिन जी करप्शन जी इंक्वायरी कराई वञे। जॾहिं खां हीअ MS आयो आहे, जेके कुझु मसइला हुया उहे अञा वधिया आहिनि, घटिया कोन्हनि। हीअ ॾेखारण जे लाइ त घणो कुझु कागज़ी कार्रवाई में ॾेखारे थो, पर फिज़िकली का बि शइ मौजूदु कान्हे। ग़रीबनि अवाम जा जेके पैसा आहिनि उहो मेस मां आहिनि हड़प करे छॾिया आहिनि। मेडिसन मारूअड़ा माण्हू पेरनि उघाड़नि वारा हिते जेके ईंदा आहिनि। मां साईं मुराद शाह खे, साईं मलक साहब खे अपील थो कयां त हीअ जेको आहे कमेटी विहारे जांच पड़ताल कई वञे त हीअ करप्शन स्टोर मां जेकी मारूड़नि जूं दवाऊं खपायूं वयूं आहिनि, मेस मां जेको आहे मानीअ जा पैसा हड़प कया विया आहिनि। को बि तवजो न आहे हिन अस्पताल ॾे। को अनलीगल मुतालबो कोन्हे, न को असांजो को चार्ज जो मसइलो आहे। असांजे पैरामेडिकल खे चार्ज ॾियो या हीअं करियो, असांजो उहो कुझु बि कोन्हे मुतालबो। असां इहो मुतालबो आहे त पैरामेडिकल जा जाइज़ मुतालबा जेके आहिनि मञा वञनि, नथा मञनि त कोटड़ी MS ऐं चांडका हॉस्पिटल MS खे हटायो वञे। हुननि चयो त MS ख़िलाफ़ आवाज़ उथारण ते हू मुलाज़िमनि ते मचिजी पियो आहे, इंतकामी कार्रवाई ते लही आयो आहे, तंहिं करे फौरी तौर ते खेसि हटाए संदसि ख़िलाफ़ शफ़ाफ़ कार्रवाई कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।